ठटो मां अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया ज़ाहिद अमीर जोखियो। सिंध प्रोफेसर्स एंड सब्जेक्ट स्पेशलिस्ट एसोसिएशन के मरकज़ी सदर प्रोफेसर सैयद असरार अहमद शाह ठटे पहुंची कोऑर्डिनेशन इजलास घुरायो, जिसमें प्रोफेसर मोहम्मद हयात, प्रोफेसर जान मोहम्मद मलिक, प्रोफेसर मोहम्मद मारू, प्रोफेसर हुजूर बख्श कास्किली, इंसानी हक़नि जे रहनुमा अल्ताफ़ हुसैन तुन्यो, पेटे अलिफ ज़िले अगवान मोहम्मद सरवर जोखियो, आपका ठट्टो जे अगवान गुलाम रसूल उमरानी, लोअर स्टाफ जे अब्दुल क़यूम ब्रोही, एजुकेशन जे रिटायर्ड फज़लुद्दीन बलोच खां अलावा मुलाज़िम तंज़ीमुनि जे अगवान हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड मुलाज़िम शरीक थिया। इजलास में ख़िताब कंदे सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस जे मरकज़ी सदर सिप्सा प्रोफेसर सैयद असरार अहमद शाह चयो त सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में ॿियनि सूबनि जीअं इज़ाफ़ो न कयो वियो आहे, जॾहिं DRA अलाउंस बि न ॾिनो वियो आहे। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस समेत उन जा जाइज़ हक़ ॾिना वञनि। सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस जे सॾ ते 3 जून सूमर जे ॾींहुं कराची प्रेस क्लब ते पंहिंजे मुतालबनि जी भरपूर मनता लाइ एहतजाज कयो वेंदो। मुलाज़िमनि जे जाइज़ मुतालबात पूरा थियण ताईं एहतजाज जारी रहंदो, जंहिंमें सिंध जूं सभई तंज़ीमूं शिरकत कनि। इन सां गॾु समूरनि खातनि जे हाज़िर सर्विस मुलाज़िमनि ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि खे अपील थी कजे त एहतजाज में भरपूर शिरकत कनि। आख़िर में अल्ताफ़ हुसैन तुन्यो ऐं ॿियनि प्रोफेसर सैयद असरार अहमद शाह ऐं ॿियनि सिंध जे मुलाज़िमनि खे पंहिंजे हक़ ख़ातिर जिदोजहद करण ते ख़राज तहसीन पेश कई ऐं उन्हनि जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो।